पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में दोस्तों तव्हांखे हिकु शइ वाज़े करण में ॾिसण वटां मिलंदी, उहो आहे हाणे जेको आहे गेम फेरण वारी ॻाल्हि, यानी हसीना जेको आहे साॻियूं ॻाल्हियूं करे थी सांवल जे ख़िलाफ़ु, ऐं सांवल साॻियूं ॻाल्हियूं करे थो हसीना ऐं जाबिर ऐं रूंडे जे ख़िलाफ़ु। ऐं हिते चाकर खान जो दिमाग़ु कमु न कंदो, उहो इहो सोच में आहे त ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधां ऐं ॿिन्हिनि जी ॻाल्हियुनि मां असलियत ॿाहिरि कढां। हाणे उन जी सोच कमु न कंदी त असली गुनाहगार केरु आहे, बाबा साईं खे नशो केरु ॾींदो हुयो। छो चाकर खे सांवल बि इहा ॻाल्हि कई ऐं होॾां हसीना बि साॻी ॻाल्हि कई। हाणे इन खे असलियत में हिते गुमराह थी वेंदो ऐं काफ़ी किस्तनि ताईं इहो ई सीन हलंदा रहंदा, कुझु पुराणा सीन, कुझु नवां सीन, कुझु बैकग्राउंड। अहिड़े हिसाब सां कहाणी फ़िलहालु ड्रामे जी हिते ई जेको आहे न फाथल हूंदी। पोइ कहाणी जो नओं रुख बणिबो जॾहिं उन खे चाकर खान खे क्लियर थी ॻाल्हि मिलंदी। मुंहिंजे ख़्याल में चाकर खान खे रावल ई अची असली सचाई ॿुधाईंदो, पोइ सांवल जी ॻाल्हि ते चाकर खे यकीन अची वेंदो। दोस्तों, अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां असां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, धमाकेदार वीडियो में। महिरबानी करे शाहिद खोस ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। ही अव्हां जो ई चैनल आहे।